जॾहिं असीं ॻाल्हि करियूं पिया त भई जर्नलिज़म में तव्हां अञा ताईं जॾहिं उहो असां बेसिक एथिक्स कोन सिखिया आहियूं त जॾहिं बि को अहिड़ो वाक़ियो थिए थो त उन माई जो जेको चहिरो असां ब्लर करे रखूं छाकाणि त उनजी डिग्निटी वायोलेट थिए पई ऐं जेका हिकिड़ा विक्टिम आहे या जेका इवन जंहिंसां को अब्यूज़ थिए थो, अच्छा असां उनजो पूरो नालो अतो पतो सभु ॾियूं था, जेको परपिट्रेटर आहे असां उनखे लिकाईंदा आहियूं, उन नाले जी कंहिंखे ख़बर कान्हे की उनखे बजाए उनखे नेम ऐं शेम करियूं, असां उन माई जे फ़ोटो खे वायरल कंदा आहियूं, उन माई जे नाले खे वायरल कंदा आहियूं, उनजे अता पता बि ॾींदा आहियूं किथे जी ॻोठ जी कहिड़े घर जी कंहिंजी चाची कंहिंजी मामी कंहिंजी भेण हुई, सॼो इहो जेको एथिक्स अञा ताईं असां उन्हनि खां परे आहियूं। सियासी तौर ते भले असां सियासी इशूज़ ते लिखंदा हुजूं अख़बारुनि में, पर जेको आहे न जेके एथिक्स आहिनि असांजा, जंहिंमें असां जेका मायुनि जी ॻाल्हि करियूं पिया उन ते अञा ताईं असां रिग्रेसिव आहियूं ऐं बल्कि थींदा पिया वञूं असीं। जेको हिकिड़ो पावर जेको कंट्रोल आहे न उहो सिर्फ़ु न को रियासत जे हथ ताईं महदूदु आहे, उहो जेको कंट्रोल करण वारो जेको रियासत जा जेका जिबलत आहे न उहा असां जे आम हिकिड़े इंडिविजुअल वटि बि आहे। वॾे की निज़ाम जी ॻाल्हि कंदासीं, सरदारी निज़ाम जी ॻाल्हि कंदासीं, पर असांजे हर हिकु उहा पोइ भले माई हुजे जेका थोरी घणी जंहिं वटि एक्सेस आहे या भाई हुजे, उहे नंढा नंढा वॾेरा थी बिहेव कनि था, पोइ भले कहिड़े इदारे में वेठा हुजनि।